मूंखे जॉइन कयो आहे मुआशी माहिर आहिनि डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब। डॉक्टर साहब थैंक यू वेरी मच तव्हां असांखे जॉइन कयो। डॉक्टर साहब जेका इकनॉमिक सिचुएशन तव्हांजे साम्हूं आहे, जेका सूरत हाल पाकिस्तान जी आहे, उहो असां सम्झूं पिया IMF जे लोन खां वठण खां सवाइ को ॿियो चारो कोन्हे, टैक्स नेट वधाइण खां सवाइ को चारो कोन्हे। पर जेका हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका अहम साम्हूं वाज़े तौर ते नज़र अचे पई उहो इहो आहे त हिन भेरे सूबनि ते बर्डन वधंदो ऐं वफ़ाक़ पंहिंजा जेके रिसोर्सिस आहिनि उहे सूबनि जे मथां पास ऑन कंदो, त सूबा हींअर वधीक ॾुखियाई में नज़र अचनि पिया, असांखे नज़र अचनि पिया। तव्हांजी छा राय आहे हिन हवाले सां? मां सम्झां थो त इहो जेको आहे कंडीशन्स आहिनि IMF जूं, इहे कंडीशन्स जेके आहिनि से बतदरीज वधंदियूं वेंदियूं अनटिल अनलेस हुननि जे हिसाब सां जेसिताईं वञी रेवेन्यू एक्सपेंडिचर बराबरि न थिए। रेवेन्यू एक्सपेंडिचर जा केतिरा ई कंपोनेंट आहिनि, उन्हनि कंपोनेंट्स में जेको इंटरनल कंपोनेंट आहे उनखे उहो बराबरि करण लाइ सूबनि ते यकीनन भार पवंदो। पर हिन वक़्तु घणो तणो जेको प्रॉब्लम आहे उहो प्रॉब्लम अचे थो पियो उन्हनि कंपोनेंट्स ते जेके कंपोनेंट जेके आहिनि से ऑलरेडी हिकिड़ा वॾा गैप्स आहिनि। मिसाल तौर ते टैक्स नेट जो जेको मसइलो आहे, टैक्स नेट में 35 लख एस्टिमेटेड जेके रिटेलर्स आहिनि, जिन मां सिर्फ़ु 3 लख जेके आहिनि से टैक्स नेट में रजिस्टर्ड आहिनि, ॿिया कोन्हनि खे। इहो हिकिड़ो वॾो टास्क आहे जेको पाकिस्तान गवर्नमेंट जे लाइ आहे ऐं ज़ाहिर आहे त इहे सूबनि में ई आहिनि। ऐं इन स्ट्रेटजी तहत कीअं फेडरल एक्साइज फेडरल जेका आहे टैक्स डिपार्टमेंट आहे उहो कीअं उनखे खणे थो, उनजा मुख़्तलिफ़ तरीक़ा कढिया वञनि पिया ऐं उन में सूबनि जो बि पंहिंजो माना उन में किरदारु हूंदो। ॿिया जेके रिसोर्सिस आहिनि ॿियनि रिसोर्स बाबति बि ईअं ॻाल्हियूं हलंदियूं। NFC अवार्ड हिकिड़ो अहिड़ो आइटम हूंदो जंहिं ते IMF मतिलबु आहे त डायरेक्टली मतिलबु हिकु बयान ॾिना आहिनि, पर उनखे थोरो अंडरस्टैंड करणो पवंदो त IMF जो मौक़िफ़ उन ते छा आहे। पर फाइनली उन ते काफ़ी फेडरल गवर्नमेंट जा जेके आहिनि एस्टेब्लिशमेंट जा माण्हू आहिनि, उन्हनि इहा ख़्वाहिश हूंदी त इहा ॻाल्हि IMF करे त असां हिनखे थोरो अॻियां खणी अचूं। पर मां सम्झां थो त IMF सां इन ते ॻाल्हाइणु घुरिजे, NFC खे टच न करणु घुरिजे। जी हिन में साईं NFC खे टच न बि कनि था त जेका असांजी कैलकुलेशन हले पई ऐं कुझु रिपोर्ट्स बि साम्हूं आयूं आहिनि त हू काफ़ी जेके फेडरल गवर्नमेंट जा हींअर ख़र्च आहिनि उहे सूबनि खे पास ऑन करणु चाहिनि था। मक़सदु मैनेजर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो हिकिड़ो कंपोनेंट हू सूबनि खे पास करणु चाहिनि था। हिकिड़ो ख़र्चा उन्हनि खे पास ऑन करण जी कोशिशि कंदा, ॿियो पॉसिबली हुन में जेका फार्मूला में चेंज आहे उहा बि अॻियां हली मुमकिन तौर ते अची सघे थी, जंहिंमें हू चाहिनि था त जेको सूबनि वटि शेयर वञे थो उहो तमामु घणो थो वञे, जेको थोरो मेजॉरिटी में को वॾो न आहे। ऐं ॿियो जेको आहे जेके कर्ज़नि में उन्हनि शयुनि जा बि के लेवीज़ कंदा ऐं कुझु शयूं कंदा। सो पॉसिबली हिकिड़ो अहिड़ी सिनारियो वेंदी जंहिंमें जेको रिसोर्स बेस आहे जनरली उहो सूबनि जो घटिजी सघे थो, जंहिंजे करे सूबनि में जेका हेल्थ एजुकेशन डेवलपमेंट इहे आहिनि उन्हनि सभिनी ते तमामु वॾो कट लॻी सघे थो। इहा ॻाल्हि IMF में मुंहिंजो ख़्यालु आहे अञा ताईं क्लियर तौर ते आई कान्हे का, पर अञा ताईं अची सघे थी। पर हिन वक़्तु ताईं जेको IMF जो जेके कंडीशन्स अचनि थियूं उन्हनि कंडीशन्स में जेके इलेक्ट्रिसिटी जो जेको आहे या सभु जेके फेडरल आइटम आहिनि उन्हनि सभिनी ते सर्कुलर डेट वारो जेको इशू आहे उनखे कीअं कंदो ऐं टैक्स नेट खे कीअं वधाईंदो ऐं जेको रिटेलर सेक्टर आहे पंहिंजो ही जेको आहे रियल एस्टेट सेक्टर आहे उन ते हणणु ऐं इन क़िस्म जा जेके गैप्स आहिनि उन्हनि खे फिल करण जी कोशिशि कंदा। पर तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त फाइनली इहा ॻाल्हि इन तरफ़ वेंदे नज़र अची रही आहे। डॉक्टर साहब ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि त जेकॾहिं पाण मिसाल अज़्यूम कयूं था त कुझु माहिरनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं सिंध ते 200 खां 250 अरब या 1.5 खां 200 अरब ताईं जो वज़न अचे थो, बार पवे थो त भई तव्हां ख़र्चा पंहिंजा कयो, त असां वटि सिंध वटि ऑप्शन्स कहिड़ा आहिनि त इहे असां 200 अरब एडिशनली असांखे मिली सघनि। मिसाल तौरु फेडरल कंसोलिडेट फंड खां त असांखे चलो 40-50 अरब रुपया कुझु मिली वेंदा, पर ज़ाहिर 100-150 अरब जो त असांजे मथां वज़न हूंदो, इहो असां किथां पैदा कंदासीं इहे 100-150 अरब रुपया? ॾिसो सिंध जा जेके रिसोर्सिस आहिनि ज़ाहिर आहे त जॾहिं तव्हां ते जेकॾहिं एडिशनल बर्डन पवे थो तव्हां बि रेवेन्यू कंपोनेंट ते वधीक ध्यानु ॾींदो त रेवेन्यू जा कहिड़ा सिंध वटि बि अहिड़ा काफ़ी रेवेन्यू जा कंपोनेंट्स आहिनि जिनखे थोरो टाइट कंदा। मिसाल तौर ते हिन वक़्तु जेको एग्रीकल्चर रेवेन्यू आहे उहो रेवेन्यू तमामु मिसमैनेज्ड आहे।
त सिंध हुकूमत वटि हिकिड़ो इहो ऑप्शन हूंदो त उतां खां थोरो जेको रेवेन्यू कलेक्ट थिए पियो उन कलेक्शन खे थोरो कंप्यूटराइज़ ज़रिए या जेका उन जे ज़रिए कनि जंहिंमें माना फूल प्रूफ सिस्टम हुजे। हिन वक़्तु जेका हले पई उहो ठेकेदारी सिस्टम थो हले पियो। ॿिया सेल्स टैक्स जा जेके इस्म आहिनि उन वञी सघनि था पिया। ॿियूं जेके आहिनि सिंध जा जेके टैक्स जा सिस्टम्स आहिनि उन्हनि में सिंध रेवेन्यू बोर्ड तरफ़ वञी सघे थो पियो। पर मां सम्झां थो त इन में वॾो मसइलो हिन वक़्तु जेको आहे उहो हिन वक़्तु इहो आहे त जेको रिटेलर आहे उनखे टैक्स नेट में कीअं आणनि, ऐं इहो वॾो चैलेंज आहे। इन चैलेंज तव्हांखे यादि हूंदो शबर ज़ैदी जेको आहे सो उन जा बयान रिकॉर्ड ते आहिनि। उन कोशिशि कई हुई त जेके कराची जा आहिनि उन्हनि सां मीटिंग कई हुई ऐं उन मीटिंग में उनखे चयो त भई तव्हां टैक्स नेट में ईंदो, उनखां सवाइ चारो कोन्हे। ऐं उन मीटिंग में उनखे ज़दोकोब कई वई हुई, उनखे माना को हथापाई थी हुई। उन्हनि चयो असां टैक्स नेट में न ईंदासीं। तव्हां सिंध में जेके वॾा शहर आहिनि, वॾा वापारी जेके बि आहिनि, मिसाल तौर ते मतिलबु मां हिकिड़ो प्रोफेसर आहियां, मुंहिंजी जेका इनकम आहे 3.5 लख 4 लख आहे, उन इनकम जो मतिलबु त मां उन में टैक्स जे मुख़्तलिफ़ स्लैब्स में टैक्स भरियां पियो। मूं वांगुरु ॿिया बि जेके प्रोफेसर भरनि पिया। पर जेके तव्हांजा दुकानदार आहिनि जेके हैदराबाद जा, सखर जा, कराची जा, लाड़काने जा, उहे तमामु घणो बिज़नेस कनि था। मंथली जेका इनकम आहे उन्हनि जी उहा नेट इनकम जेका उहा तमामु घणी आहे, असांजी इनकम खां मथे आहे, पर उहे टैक्स नेट में न आहिनि। तव्हां वञो हैदराबाद जे पंहिंजो हुन में मार्केट में, तव्हां कराची मार्केट में वञो, तव्हांखे काफ़ी चवंदा पर कार्ड त न वठंदासीं पैसा। छो न वठंदो? छो त उन में रिकॉर्ड में थो अचे या ॿियूं शयूं थियनि थियूं पियूं। सो मां सम्झां थो हिन वक़्तु जेको आहे काफ़ी शयूं अञा आहिनि जेके IMF पाकिस्तान गवर्नमेंट खां कराइण जे में आहे। ऐं सूबनि ते जेको शिफ्ट थी रहियो आहे उन में सूबा पंजाब ऐं सिंध इनखे मुंहुं ॾेई वेंदा, पर बलूचिस्तान ऐं KP जा रिसोर्स उहे पंहिंजे हिसाब सां आहिनि। उनखे ॾिसजे अॻियां त उहे कहिड़ा कंपोनेंट अचनि था ऐं कीअं उनखे कनि था पिया। डॉक्टर साहब हिकिड़ो आख़िरी सवाल मुंहिंजो तव्हांखां हूंदो, हिकिड़ो ॿियो सेक्टर आहे जेको तव्हां बि कासमाबाद खे चङी तरीक़े सां सुञाणो था। मां हुनजी मिसाल इन करे ॾियां पियो जो हुते रियल इस्टेट हिकिड़ो बेशुतर महार आहे। हुते अरबे रुपए जी ट्रांज़ेक्शन थियनि थियूं, फाइलूं एॾे ओॾे थियनि थियूं, पर तव्हां ॾिसो हुतां बि टैक्स कलेक्शन नथी थिए। त हिकिड़ो रियल इस्टेट वारो सेक्टर बि आहे जिते उहे हिट करे सघनि था ऐं इनखे टैक्स नेट में कंहिं ऑर्गेनाइज़ तरीक़े सां आणे सघनि था। इनफैक्ट रियल इस्टेट लाइ हिन वक़्तु ॻाल्हि ॿोल्हि करे चुका आहिनि। रियल इस्टेट लाइ IMF इहो चई छॾियो आहे त रियल इस्टेट जी टैक्स किथे आहे। उन करे जेका FBR आहे उहा रियल इस्टेट खे उन टैक्स नेट आणण में तमामु घणी तयारी करे रही आहे। उन जे नतीजे में थियो ई आहे त रियल इस्टेट में जेका रियल इस्टेट मिसाल तौरु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हैदराबाद में जेका हैदराबाद जी डेवलपमेंट आहे ऐं कराची जी डेवलपमेंट आहे, जे स्कीम टिटरी खां परियां सॼो, उते तव्हांखे हिन वक़्तु जेके प्लाट जी क़ीमत जेका 1 साल अॻु हुई उन खां तमामु घणी किरी पई आहे। पाम नाले हिकिड़ी तमामु वॾी आहे, उते जेके प्लाट आहिनि उहे माना जेतिरे में बुकिंग थी आहे उन खां घटि में मिलनि पिया। इन करे छो त उहो टैक्स नेट जे करे माण्हू पंहिंजा पैसा कढण जे चकर में आहिनि। कढण लाइ तव्हांखे त जॾहिं जल्दी आहे त तव्हां 2 लख हुन में नुक़सानु खणी कढो पिया पैसा, त पोइ अचे थो रियल बायर, त रियल बायर उन में ईंदो। छो त इहो टैक्स में जेकॾहिं तव्हां अचो था, तव्हांजी सॼी इनकम हिकिड़ी अहिड़ी रियल सेक्टर जो जेको बूम आहे उन जे पुठियां इहा ई हुई। ईअं ई आहे जीअं दुबई में इन्वेस्टमेंट थिए थी पई, टैक्स फ्री आहे, इन्वेस्टमेंट कयो, कमायो ऐं खणो, टैक्स कान हुई। इहो आहे रियल सेक्टर। उन में जेतिरी इन्वेस्टमेंट थी आहे ऐं जेतिरी ब्लैक मनी में उन में वाइट थी आहे, जेतिरी मनी लॉन्ड्रिंग थी आहे, कंहिं सेक्टर में न थी हूंदी। सो उन ते जेकॾहिं कनि था त मां सम्झां थो ख़ुशाइनी ॻाल्हि आहे। पर उनजो जेको आहे नुक़सानु आहे जेको फाइनेंशियल, उहो जेको रियल बायर आहे उन पासां न थियणु घुरिजे, उनखे तमामु केयरफुली डिज़ाइन करणु घुरिजे। ठीकु आहे डॉक्टर साहब, थैंक यू वेरी मच तव्हां असांखे जॉइन कयो। नज़रीन, डॉक्टर रफ़ीक चांडियूं साहब उहे सम्झनि था त जेको टैक्स नेट आहे जो दाइरो त हर सूरत में वधाइणो पवंदो।